मदई जी थाणे जी हद में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। माण्हू घरनि खां निकिरंदे ई फुरिजी वञे थो। पुलिस थाणे ताईं महदूद बणिजी वई आहे। उन ॾिस में ॿुधायो पियो वञे त मदई जी थाणे जी हद ॾखण मदई जी लिंक रोड तां नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते वाबडा मुलाज़िम अब्दुरज़ाक दायो खां सीडी मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया। ॿिए तरफ़ साॻे ई मदई जी थाणे जी हद मां ॻोठ सातावासी बसर टमाटे जे मशहूरु वापारी हाजी अरबाब सातो खां नामालूम हथियारबंदनि 50,000 रोक रक़म ऐं 2 मोबाइल फ़ोनूं फुर करे फ़रार थी विया। जॾहिं त मदई जी पुलिस ॿिन्ही वारदातुनि खां लाइल्मी ॼाणाईंदे पंहिंजी बेहसी ज़ाहिर करे छॾी। उन सिलसिले में मुतासिर वाबडा मुलाज़िम अब्दुरज़ाक दायो ॿुधायो त ॾखण शहर मां ड्यूटीअ तां वापसि अची रहियो हुयुसि त हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। जॾहिं त ॿिए फुरिजी वियल बसर टमाटे जे वापारी हाजी अरबाब अली सहतो ॿुधायो त मां पंहिंजे ज़रई ज़मीन तां वापसि अची रहियो हुयुसि त हथियारबंद 50,000 रुपया ऐं 2 मोबाइल फ़ोनूं फुर करे विया। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदई जी।